जिन भूतनि जी कहाणियुनि में इहे ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि त माण्हू जिन्हनि जे डप खां ॻोठ छॾे हलिया वेंदा हुआ, पर अहिड़ो ॻोठ हक़ीक़त में बि मौजूदु आहे जंहिंखे ॻोठाणा ईअं छॾे विया जो वरी केर बि वापसि न आयो। हिन ॻोठ में समूरा घर जीअं जो तीअं क़ाइमु आहिनि, वण बि नज़र अचनि था, ॻोठाणनि जो सामान बि रखियलु आहे, पर हाणे इहो ॻोठ वारीअ में पूरजी रहियो आहे। नेठि अहिड़ो कहिड़ो ख़ौफ़ हो जो माण्हू रातो राति ॻोठ ख़ाली करे विया हुआ। ॻोठ जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। इहो ॻोठ दुबईअ जे हिकु रेगिस्तानी इलाइक़े में आहे। कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त वारी हेठां का अजीब शइ आहे जेका घरनि में घिड़ी वेंदी आहे। दुबई जे शहर अल मदाम खां 2 किलोमीटर जी विथीअ ते इहो ॻोठ आहे जिते कतबी क़बीले जा माण्हू रहंदा हुआ। इहो क़बीलो हितां जे 3 अहम क़बीलनि मां हिकु आहे, पर अॼु हिन ॻोठ खे ख़ाली थिए 2 ॾहाका गुज़री विया आहिनि। इन्हनि माण्हुनि ॻोठ ख़ाली करण जो को सबबु न ॿुधायो हो, पर मक़ामी ॾंद कथाउनि मूजिबि हिते ख़ौफ़नाक जिन हुआ जिन माण्हुनि खे हितां भॼाए छॾियो, छो त ही ॻोठ रेगिस्तानी इलाइक़े में हो। मक़ामी माण्हुनि जो ख़्यालु आहे त अल मदाम में कुझु अजीब वाक़िया थिया हुआ। हू इहो बि नथा ॿुधाइनि त उहे वाक़िया कहिड़ा हुआ। हिन ॻोठ में घरनि जूं बि 2 घिटियूं आहिनि ऐं सभु घर हिक जहिड़ा आहिनि। हिते हिकु मस्जिद बि ठहियलु आहे। ही ॻोठ 1970 जे ॾहाके दौरान हिकु हाउसिंग प्रोजेक्ट तहत ठाहियो वियो हो ऐं सुठी हालत में हो। हाणे इहो ॻोठ 2 ॾहाकनि खां वीरान पियल आहे, पर घर हिन वक़्तु बि पंहिंजी असुल शिकिल में आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त हाणे घरनि में वारी नज़र अची रही आहे। माण्हू केतिरियूं ई ॾंद कथाऊं ॿुधाइनि था, पर हिन इलाइक़े जी हालत ॾिसी इहो ज़ाहिर थिए थो त हिननि घरनि में वारी उॾामी ईंदी हुई, जंहिं सबबु इहो ॻोठ ख़ाली कयो वियो हो। हिकु मक़ामी रहवासी मूजिबि हितां जे घरनि में वारी दाख़िल थी वेंदी आहे। ख़बर नाहे इहो कुदरती आहे या को ॿियो सबबु, इन बाबति ॼाण नाहे। माण्हू सम्झनि था त वारीअ में अहिड़ो कुझु आहे जेको घरनि में अचणु चाहे थो। हाणे ही ॻोठ हिकु सियाहती माॻ बणिजी चुको आहे ऐं हिते रुॻो उहे माण्हू ईंदा आहिनि जिन खे बहितरीन फोटोग्राफी करणी हूंदी आहे।